श्री एडवोकेट अनिल आहूजा, ये असांजे नासिक देवलालीअ जे अंदरि हिकु सुठी तरीक़े सां पंहिंजो वकीली कंदा आहिनि। सीनियर वकील आहिनि। ये पंहिंजो कमु नासिक ऐं बॉम्बे हाई कोर्ट में बि कंदा आहिनि ऐं हिननि जो समाज जे अंदरि चङो ई चैरिटी ऐं हिननि जो इन्वॉल्वेशन सभिनी एक्टिविटी जे अंदरि वधि में वधि भाग खणंदा आहिनि ऐं सोशल वर्क बि हिननि जो ॾाढो वॾो आहे। ऐं सभिनि खां बि वॾी ॻाल्हि त हिननि खे पंहिंजे सोशल वर्क जे अंदरि पंहिंजी धर्म पत्नीअ जो बि वॾो साथ अथसि, पंहिंजे वॾे भाउ जो बि वॾो साथ अथसि, वॾी भाभीअ जो साथ अथसि। ऐं इन खां वॾो इन्हनि जो जेको परिवार जो जेको हेड आहे जमनादास जी आहूजा, उन्हनि पंहिंजे ॿिन्हिनि पुटनि खे, ॿिन्हिनि नुंहंनि खे ऐं सभिनि पोटनि खे अहिड़ी सुठी सिखिया ॾिनी आहे। सिर्फ़ु इन्हनि जो हथु समाज लाइ हमेशह खुलियल हूंदा आहिनि। कॾहिं बि इन्हनि वटि वञो, असांखे कंहिं ॻाल्हि जी कॾहिं बि घटिताई न थी आहे। हाणे मां पंहिंजे विच में श्री अनिल जी खे घुराईंदुसि, असांजे जेके हितां जा जेके प्रसिद्ध वकील आहिनि, ऐं मां उन्हनि खे चवंदुसि त थोरो पंहिंजे बारे में ऐं जेके पाण कमु कंदा आहिनि या जेके हिननि जे दिलि जे अंदरि काई ॻाल्हि हुजनि, भई अञा छा सिंधी समाज जे अंदरि करणु खपे या छा थियणु खपे, त मां उन्हनि खे विनंती कंदुसि त पंहिंजा वीचार अॼु जे हिन कार्यक्रम में रखनि। माइक तव्हांजो माइक बंदि आहे। हाँ, हरिओम, जय झूलेलाल। मां अनिल आहूजा तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हांजे साम्हूं मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो। NCPSL ऐं शंकर एजुकेशन सोसाइटी ऐं पूज्य सिंधी पंचायत देवलाली ऐं ख़ासि करे असांजा वॾा भाउ रतन जी चावला, इन्हनि जो मां शुक्रगुज़ार थो मना भई मूंखे हिते घुराए मूंखे पंहिंजो वीचार चवण जो मौक़ो ॾिनो। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे भई हे जेको प्रोग्राम शुरू थियो आहे इहो ॾाढो घर वेठे इन कोरोना जे काल में सिंधी ऐं सिंधियत जे बारे में सॼी जानकारी माण्हुनि खे मिले थी पई। इहो ॾाढो वॾो हिकिड़ो पॉज़िटिव इशू हाणे प्रोग्राम में कयो वियो आहे। उन लाइ मां थैंक यू थो चवां रतन जी चावला तव्हांखे, ख़ासि करे सॼी टीम खे तव्हांखे, ऐं धन्यवाद थो ॾियां सॼे सिंधी समाज तरफ़ां। सिंधी समाज जो इतिहास हिन विषय ते हिन कोरोना जे वक़्त में घर घर में माण्हू हाणे ॿुधनि था, सॼी इंफॉर्मेशन मिले थी पई। सभिनी खां पहिरीं अॼु जो विषय जेको आहे सिंधी समाज अॻिते कीअं वधे, हाणे हिते सभिनी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त कीअं सिंधी समाज खे वधाए वञे। ख़ाली स्पेसिफिक जेके आहिनि, जेके अलॻि जेके रुगो समाज या पंचायत, इन्हनि जो ई ड्यूटी न आहे, पर सभिनी सिंधियुनि खे गॾु मिली कीअं समाज खे अॻियां वधाइणो आहे इन जी इहो तय करणु खपे। इन ॻाल्हि में कोई शक न आहे कि अॼु ताईं सिंधियुनि खे जेको बि तकलीफ़ूं थियूं आहिनि, अॼु ताईं पार्टीशन खां पोइ जॾहिं हिते आया हुया माइग्रेशन करे, त काफ़ी सिंधियुनि खे तकलीफ़ थी। अॼु कंहिं बि बुज़ुर्ग खां पुछियूं असां त केॾा ॾुख ॾिठा अथऊं सभिनी सिंधियुनि ड्यूरिंग द पार्टीशन, हुजे उहो असांजे दादा हुजनि या भई जेके बि बुज़ुर्ग हुजनि, केॾी दुख दर्द सभु छॾे करे, जेको बि दुकानदारी सभु छॾे करे हिते आया, उन खां पोइ हिते अची सेटल थिया। हिननि हिमत न हारी, पर पंहिंजे बलबूते ते पाण जो प्रूव कयूं, पाण खे प्रूव कयूं ऐं पॉज़िटिव एटीट्यूड सां प्रूव कयूं करे बिज़नेस में सक्सेसफुल थिया या प्रोफेशन में सक्सेसफुल थिया। हिंदुस्तान जे आर्थिक जेको कंडीशन आहे उन में इम्प्रूवमेंट में सिंधियुनि जो वॾो हथु आहे। हिकिड़ो यादि थी अची ॻाल्हि, मशहूर लेखिका माया भटीजा जो हिकिड़ो किताबु लिखियलु आहे जेको आहे पैसो, उनजो नालो आहे पैसो, जेको उनजो टाइटल ई ॾिनल आहे भाई हाउ टू डू बिज़नेस, हाउ सिंधीज़ डू बिज़नेस। इन किताब में तव्हां अगरि पढ़ंदव त नामचीन सिंधियुनि जो नाला खयां विया आहिनि, जेके हिंदुस्तान खां ॿाहिरि वञी बि उते तरीक़ी करे ऐं काफ़ी सारो तरक़ी कई वई आहे। अॼु हिंदुस्तान में एजुकेशन में काफ़ी सारा कॉलेजिस आहिनि, काफ़ी सारा कॉलेजिस जेके सिंधियुनि जे नाले ते आहिनि, थदोमल छाणी या ॿिया जेके बि आहिनि, काफ़ी सारा कॉलेजिस इन जे सिंधियुनि जे हिन में आहिनि।
मुनिया नेक्स्ट। हिकिड़ी मशहूर लेखिका जेकी आहे नंदिता बालानी, मां हिकिड़ो किताब उन्हनि जो रेफर करणु थो चाहियां, द मेकिंग ऑफ एक्साइल, सिंधीज़, हिंदूस एंड द पार्टीशन ऑफ इंडिया। इन किताब में मां थोरो ई पढ़ियो आहे अञा, आई हैव टू कंप्लीट द बुक। त सिंधु नदी ऐं उन जी अहमियत जे बारे में ॾाढो कुझु चयो वियो आहे। जेको बि आहे उहो सिंधियुनि जे कल्चर जे बारे में या जेको सिंधियुनि जेकी महिनत कई आहे उन जे बारे में उहो सभु इन किताब में मां रेफर कंदुमि ऐं मां चाहींदुमि भई काफ़ी ॼणा उहे पढ़नि तो ॾाढो कुझु नॉलेजेबल उन में इवेंट्स ॾिनल आहिनि। हिकिड़ो बुक जेको मां हाणे रिसर्च करण महिल पढ़ियो, ॾाढो टचिंग एक्सपीरियंस आयो, जेको उन में हिकिड़ो किताबु हुयो शैटर्ड सिंध एंड स्कैटर्ड सिंधीज़। उन जो जेको इहो आहे जेको कल्चर असांजे बारे में कल्चर, देन पार्टीशन ऐं वापसि रिवाइवल, इन जे बारे में सॼी स्टोरी ॾिनल आहे। अहिड़ियूं काफ़ी ॻाल्हियूं जेकियूं आहिनि साबित करण लाइ काफ़ी आहिनि कि सिंधियुनि देश में सिंधियुनि जे करे देश जी काफ़ी डेवलपमेंट थी आहे, वाधारो थियो आहे। अॼु सिंधियुनि जी फैमिलीज़ अलॻि अलॻि शहरनि में सेटल्ड आहिनि। सिंधियुनि जे लाइ कोई अलॻि राज्य न आहे। असां माइनॉरिटी में आहियूं, पर माइनॉरिटी जो कोई बि असां फ़ाइदा न वरिता आहिनि, कोई बि हक़ न जमायो आहे। अॼु मुद्दो आहे कि असांखे छा करणु खपे जो सिंधी अॻियां अचनि। इहो जेको सुवालु आहे इहो सॼो सिंधी समाज या जेके बि आहिनि कंसर्न उनखे सोचे करे अॻियां हली करे सपोर्ट करणु खपे हिक ॿिए खे ऐं अॻियां फ़ैसिलो करणु खपे भई छा करणु खपे। सभ खां पहिरीं त एजुकेशन जेको आहे इहो इम्पोर्टेंट पार्ट आहे लाइफ में। हाणे जेको बि आहे ऐं एजुकेशन ओनली बेसिक एजुकेशन काफ़ी न आहे, त हर सिंधीअ खे हाई लेवल एजुकेशन करण जी ज़रूरत आहे। हाणे मूंखे इफ आई एम नॉट रॉन्ग NCPSL जे तरफ़ां बि UPSC जे एग्ज़ाम्स लाइ क्लासिस हलाया वेंदा आहिनि, जेको मूंखे चयो वियो हुयो। छो न सिंधी ॿार कलेक्टर थिए, छो न सिंधी ॿार IPS IRS थिए। हर सिंधीअ खे फुल मैक्सिमम एजुकेशन ॾियण जी असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। मुंहिंजे इंफॉर्मेशन जे मुताबिक़ UPSC जेके सब्जेक्ट आहे, UPSC जो जेका एग्ज़ाम आहे उन में सिंधी UPSC मेंस जे सब्जेक्ट में सिंधी लिटरेचर इज़ अ ऑप्शनल सब्जेक्ट। इहा ॻाल्हि मूंखे हाणे थोरी ॾींहं अॻु में ख़बर पई आहे। एजुकेशन हर सिंधी ॿार खे मिलणु घुरिजे, चाहे उहो ग़रीब हुजे या जेको अफोर्ड न करे सघे। हिन ॻाल्हि जी इम्पोर्टेंस समझी करे असांजा दादा स्वर्गीय जमनादास आहूजा पंहिंजी तरफ़ां हमेशह सेवा करण जी कोशिशि कंदा हुया। उहा सीख दादा असांखे बि ॾिनी आहे। असां बि हमेशह जेको बि ज़रूरतमंद हूंदा आहिनि उनखे एजुकेशन में ख़ासि करे मदद करण जी कोशिशि कंदा आहियूं। इहे वीचार ध्यान में रखी असांजे दादा श्री जमनादास आहूजा चैरिटेबल ट्रस्ट इहा स्थापन कई, जंहिं ट्रस्ट जे मार्फत काफ़ी कुझु कमु कयो वियो ऐं अॼु बि असां काफ़ी कुझु कमु करे रहिया आहियूं। हिन ट्रस्ट जे मेन ऑब्जेक्ट आहे, मेन हिन जो जेको मक़सदु आहे उहो आहे इम्पार्टिंग एजुकेशन टू द नीडी, मेनली सिंधीज़। त सिंधी ॿार जेके आहिनि जेके अफोर्ड नथा करे सघनि त उन जे एजुकेशन लाइ ख़ासि करे हिन ट्रस्ट मां मदद कई वई आहे। दादा कंदा हुया, असांखे बि उहो सीख ॾिनी अथऊं ऐं असां बि अॻियां कोशिशि कयूं था पिया त अॻियां कंदा रहंदासीं जेको बि दादा असांखे सेखारियो आहे। हिन ट्रस्ट जे मार्फत वक़्त बे वक़्तु सिंधी ॿारनि लाइ अलॻि अलॻि स्कूल ऐं इंस्टीट्यूशन्स खे मदद कई वई आहे ऐं अॻियां बि असां कंदासीं। मां बचपन खां घणो ई ॿुधंदो आयो आहियां, ॾिसंदो आहियां, सम्झंदो आयो आहियां कि दादा पाकिस्तान मां सभु कुझु छॾे हिंदुस्तान में रेफ्यूजी थी रहिया ऐं ॾाढा दुख ॾिठूं, पर उन्हनि हिमत न हारी, स्ट्रगल कयूं, पंहिंजे बलबूते ते शुरूअ में गवर्नमेंट जॉब कयूं एज अ क्लर्क इन द कलेक्टर ऑफिस। उन खां पोइ इन मुक़ाम ते पहुता भई नासिक जे टॉप वकीलनि में उन्हनि जी गिनती अॼु बि थींदी आहे। दादा न रहिया लास्ट ईयर, दादा
कुछ तो भी टेक्निकल कारण असांखे जे छॾे करे हली विया, पर अॼु बि हुननि जो नालो जी हा हा ॿुधायो अचे ॿुधायो थो ॿुधायो हा अचे थो बाक़ी जी जमनादास आहूजा चैरिटेबल ट्रस्ट जेको स्थापन कयो असांजे दादा, उन वाइस प्रेसिडेंट जे नाते मां इहो अश्योरेंस थो ॾियां भई अॼु खां पोइ या अॻिते बि असां कई आहे, जेको बि सिंधियुनि लाइ जेको बि करिणो पवंदो या सिंधी ॿारनि लाइ ख़ासि करे एजुकेशन लाइ कुझु में मदद करणी पवंदी, उन लाइ असां तयारु आहियूं, हमेशह तयारु हुयासीं, ऐं जेको बि करिणो हूंदो उहो मदद कंदासीं। बाक़ी जेको लीगल इश्यूज़ जेके आहिनि, सम्झो सिंधियुनि खे जेके ग़रीब आहिनि या एफोर्ड नथा करे सघनि, उन बारे में बि असांखे सिंधियुनि खे मदद करण लाइ असांजी फर्म जेकी आहे लीगल फर्म उहा तयारु आहे। हिकिड़ो आख़िर में हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि, तमामु ज़रूरी आहे, जीअं चवंदा आहिनि 100 सोनार की एक लोहार की, इन मतिलबु एकता। मां इहो चवंदुमि भई दिस मीन्स एकता। हाणे ॿुद्धीअ में बल आहे, इन बारे में मूंखे हिकिड़ो प्रोवर्ब थो यादि अचे, यूथोपियन प्रोवर्ब आहे भई व्हेन स्पाइडर्स यूनाइट दे कैन टाई डाउन इवन अ लायन। स्पाइडर्स गॾु थी विया त इवन लायन खे बि अटैक करे था सघनि या उनखे कंट्रोल करे था सघनि। इन करे ॿधी ॾाढी ज़रूरी आहे। असांजे सिंधी समाज में ॿधी अञा थियणु ॾाढी ज़रूरी आहे। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे, डिफरेंस ऑफ ओपिनियन थींदा आहिनि ऐं ॿधी न थींदी आहे, हिकिड़ो कोई त बि कंक्लूजन ते माण्हू ईंदा आहिनि, पर देर आर वेरियस ग्रुप्स जंहिंजे करे उहो थोरो प्रॉब्लम क्रिएट थींदो आहे। इन करे ॿधी ॾाढी ज़रूरी आहे। ॿधीअ में एतिरी ताक़त आहे जंहिंखे सभु प्रॉब्लम सॉल्व थी वेंदा। चवण जो मतिलबु आहे सभई मिली जुली रहूं, सिंधी ॻाल्हायूं, हिक ॿिए खे मदद कयूं ऐं सिंधी भाषा या ॿोली खे टॉप ते पहुचायूं। मूंखे इहो आख़िरी में इहो ई चवणो आहे भई वी ऑल आर प्राउड टू बी सिंधी एंड वी आर प्राउड ऑफ सिंधियत। बसि इहा ई इच्छा आहे भई सभु कुझु असां मिली जुली कयूं ऐं सिंधी ॿोली ऐं सिंधी कल्चर खे अॻियां वधायूं। ऐं बसि थैंक यू, महिरबानी, जय झूलेलाल। धन्यवाद भैया। ऐं तव्हां जेकी कोशिशि कई उन लाइ बि धन्यवाद। ऐं तव्हां हमेशह समाज सां गॾु रहंदा आहियो, दादा बि हमेशह गॾु समाज सां गॾु रहंदा हुआ ऐं तव्हां उहा परंपरा तव्हां बि निभाईंदा आहियो। असांखे इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे त अॻिते बि तव्हां समाज सां जुड़ंदा रहंदो। जिते बि समाज खे कुझु राह ॾेखारण जी ॻाल्हि ईंदी तव्हां ॾेखारींदा, किथे बि मदद जी ॻाल्हि ईंदी तव्हां मदद कंदा, इहो मूंखे 100% गारंटी आहे।